राजू खानानी मां रिपोर्ट करे अब्दुल मनान जुड़ेजो। राजू खानानी लग गोठ खुदा बख्श जमाली जे रवासी हाफिज फयाज अहमद जमाली ऐं संदसि भाउ मोहम्मद सलीम जमाली राजू खानानी प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो आहे त संदसि गोठ जो बासर मोहम्मद असलम जमाली ऐं उन जा पुट मोहम्मद अज़ीम जमाली ऐं तारिक जमाली जेके खेनि सरकारी पट तां लॾाइण चाहिनि था हू क़दीमी वेठल आहिनि ऐं उन सरकारी पट मां अध खां वधीक एराज़ी ते हिननि पंहिंजो कब्ज़ो करे वरितो आहे। बाक़ी बचियल प्लॉट जंहिं ते हू वेठल आहिनि उन तां खेनि ज़बरदस्ती लॾाए उन प्लॉट ते भी कब्जो करण चाहिनि था। उन प्लॉट ते कब्जे ख़ातिर बासर ज़मींदार ऐं उन जे पुटनि हिन खां अॻु में 4 खां 5 भेरा मथनि हमला कया आहिनि। खेनि गुज़रण लाइ रस्तो बि नथो ॾिनो वञे। रस्ते तां गुज़रण ते बि हिननि मना करे काफ़ी भेरा गारगन कई आहे ऐं हमला कया आहिनि। अञा ताईं ताज़ो बासर ज़मींदार पंहिंजनि पुटनि ऐं ॿियनि माण्हुनि सां गॾिजी मथनि घरनि ते अची हमलो कयो आहे जंहिंमें संदसि भाउ जो मथो फाटी पियो आहे ऐं ज़ख़्मी आहे। उन सां गॾु संदनि औरतुनि खे बि धक हणी ज़ख़्मी कयो वियो आहे जंहिंजो केस राजू खानानी पुलिस वटि दाख़िल करायो वियो आहे मगर का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। हिननि मुतालबो कयो त बासर असलम जमाली ऐं संदसि पुटनि खे गिरफ़्तार करे खन तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।